नासरीन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान के एटमी बम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मिसाइल टेक्नोलॉजी शहीद बेनज़ीर भुट्टो ॾिनी। एटमी ताक़त हुजण सबबि दुश्मन पाकिस्तान तरफ़ मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। एस्कादूर में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चाहियूं था त पाकिस्तान हर लिहाज़ खां मज़बूत हुजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका मुल्क खे मज़बूत करे सघे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दुआ आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जूं अमन वारियूं कोशिशूं कामयाब थियनि। ईरान अमेरिका जंग सबबि पूरी दुनिया माशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान माशी मुश्किलातुनि मां जल्द निकिरी वेंदो। नाज़रीन अवांखे हिकु भेरो BR ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे एटमी बम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मिसाइल टेक्नोलॉजी शहीद बेनज़ीर भुट्टो ॾिनी। एटमी ताक़त हुजण सबबि दुश्मन पाकिस्तान तरफ़ मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। एस्कादूर में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चाहियूं था त पाकिस्तान हर लिहाज़ खां मज़बूत हुजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका मुल्क खे मज़बूत करे सघे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दुआ आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जूं अमन वारियूं कोशिशूं कामयाब थियनि। ईरान अमेरिका जंग सबबि पूरी दुनिया माशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान माशी मुश्किलातुनि मां जल्द निकिरी वेंदो।